बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां आज़म। ऐं दोस्तो मां हिकु ट्यूटोरियल ठाहियो हो MS ऑफिस वर्ड में शादी कार्ड कीअं डिज़ाइन कजनि। त दोस्तो उन ते हिकिड़े दोस्त कमेंट्स कयो आहे तव्हां जेको मोटो जेको बोल्ड फॉन्ट इस्तेमालु करे रहिया आहियो शादी कार्ड में, हीउ फॉन्ट असां वटि मौजूदु न आहे। त दोस्तो हुन रिक्वेस्ट कई त तव्हांखे का इंफॉर्मेशन आहे त असां सां शेयर कयो। त दोस्तो हीउ वीडियो मां उन ते ई ठाहे रहियो आहियां त उहो फॉन्ट कीअं डाउनलोड कजे ऐं इंस्टॉल करे पंहिंजे कम में आणिजे। त दोस्तो सभ खां पहिरीं गूगल में अची सिंध सलामत सर्च कंदासीं त दोस्तो ही कुझु पेज ओपन थींदा। ही दोस्तो जेको फर्स्ट वेबसाइट आहे sinsalamat.com, दोस्तो इन ते क्लिक कंदासीं। ऐं दोस्तो हीअ वेबसाइट ओपन थी वेंदी ऐं हिन में अची दोस्तो फॉन्ट सर्विस ते क्लिक कंदासीं। उन खां बाद में दोस्तो मशहूरु फॉन्ट ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तो हेठि ईंदासीं। हीउ दोस्तो तव्हां ॾिसी सघो था जेको मां शादी कार्ड में फॉन्ट इस्तेमालु करे रहियो हुयुसि उहो ई फॉन्ट आहे दोस्तो। त हिते क्लिक करे डाउनलोड कंदासीं। डेस्कटॉप सिलेक्ट कंदासीं ऐं डाउनलोड कंदासीं। जेकॾहिं दोस्तो तव्हां चाहियो था त सभई फॉन्ट गॾु तव्हांखे मिलनि त दोस्तो कमेंट्स में मूंखे ॿुधाइजो, त उन ते मां हिकु ट्यूटोरियल ठाहींदुसि ऐं उन में इहो ॿुधाईंदुसि त सभु फॉन्ट गॾु कीअं डाउनलोड कजनि। त दोस्तो पंहिंजो डेस्कटॉप ओपन कंदासीं ऐं हिते दोस्तो हिन फॉन्ट ते डबल क्लिक करे इंस्टॉल कंदासीं। हीउ दोस्तो मां पहिरीं ई इंस्टॉल करे चुको आहियां, इन करे नोटिफिकेशन अची रहियो आहे त हीउ तव्हां वटि पहिरीं ई इंस्टॉल आहे। त दोस्तो हिनखे पाण नो कंदासीं ऐं मां MS ऑफिस वर्ड खोलींदुसि ऐं दोस्तो हिते फॉन्ट सर्च कंदासीं MB सारेम मसरूर। दोस्तो हीउ सर्च करण खां बाद में सिंधी कीबोर्ड सिलेक्ट कंदासीं ऐं लिखंदासीं। हीउ दोस्तो लिखी चुको आहियां, हिनखे सिलेक्ट करे हिन जी साइज़ वधाईंदासीं। हीउ दोस्तो तव्हां ॾिसी सघो था त बिल्कुलु उहो ई फॉन्ट आहे। त दोस्तो उमेदु आहे त अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।